असांजी कंदड़ जेके आहिनि उहो गुलाम नबी पालारी वलद जेको गुलाब खान पालारी ऐं उन्हनि जो फिराडी टोलो आहे जेको जंहिं असां सां इहो नाजाइज़ी कई आहे फिराडी टोले ऐं उहा फिराडी टोले जी नाजाइज़ी बंदि कई वञे। जीअं तव्हां नाले अमजद हुसैन जोखियो वेठल ॻोठ जंहिं बेबिर बंदि तपो हथल बूथ जो रवासी आहियां ऐं मूंसां ऐं मुंहिंजे ॻोठ वारनि सां जेके मुंहिंजा खातेदार उन्हनि सां ज़ुल्म थियो आहे। असांजा कूड़ा खाता जेके ठाहे बिल्डर माफ़िया जेके विकिया विया आहिनि उहे महिरबानी करे असांखे बहाल करे ॾिना वञनि। जीअं त हिकिड़ो खातो आहे असांजो 101 नंबर 8 एकड़ 37 गुंडा। उन्हनि जा जेके असां खातेदार आहियूं उहो अब्दुल्ला खालकनो मुस्मान छुट्टी मुस्मान शहरबानो गुल मोहम्मद ओस्मान धनियनो इहे असां उन जा खातेदार आहियूं। उन खातेदारनि जो जेको उनजो पोटो आहियां। हीअ असांजो जेको खातेदार जो जेको मुंहिंजो ॾाॾो आहे ऐं उहे असीं सभु जेके हिते एहतिजाज करणु आया आहियूं इन लाइ त असांजो जाली खातो बिल्डर माफ़िया ठाहे कंहिं बिल्डर माफ़िया सां विकियो आहे ऐं उहा सरज़मीन असांजी आहे। 1896 खां वठी असांजो इहो खातो ठहियलु आहे। इन खाते जी असां वटि रजिस्ट्री ही पुराणियूं जेके आहिनि असां वटि कागज़ रखियल आहिनि। हीअ तव्हांजो हुनजो हक़ जो जेको आहे सचो डे फार्म जो अल्फ फार्म ॾिसो तव्हां उहो तव्हांखे जे साम्हूं आहे। उन में सभई खातेदारनि जा नाला आहिनि अब्दुल्ला खालकनू मुस्मान छुट्टी गुल मोहम्मद ओस्मान धणियनो मुस्मान शहरबानो इहे सभु उन जा खातेदार जा नाला आहिनि ऐं हे उन्हनि जो कापियूं आहिनि। हे तव्हांजे साम्हूं मीडिया जे साम्हूं असां पेश करे रहिया आहियूं त हीअ उनजो मीडिया जो कापियूं आहिनि। हीअ पुराणो असांजो जेको नक़ल वरितर आहे उन खां मुख़्तियार कार खां अटेस्ट थियल हीअ आहे असांजो 2013 जो नक़ल वरितर ऐं उन खां पोइ हीअ असांजो ॿियो हीअ ॾिसंदा त हीअ माइक्रो कंप्यूटर फिल्म जी जेका कापी आहे इहा बि तव्हांजे साम्हूं मीडिया जे साम्हूं असां पेश करे रहिया आहियूं। ऐं असां तक़रीबन असां घणियूं एप्लीकेशनूं दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि सरकार खे त असांजो हीअ असांजी डीओ रेवेन्यू खे असांजी दरख़्वास्त ॾिनल आहे। हीअ तव्हां जेकॾहिं 2005 में ॾिसो त 27/6/2005 में असांजी डीओ रेवेन्यू खे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशन ऑफिस DCO जामशोरे खे दरख़्वास्त ॾिनल आहे पर उन ते बि असां सां तदारक न थियो ऐं उहे खाता जेके आहिनि असांखे बहाल न कयूं। जेको असांजा खाता बहाल आहिनि पर असांजा खाता जेके जाली ठाहे उहे ॿियनि खे विकिरो कया आहिनि। हीअ ॿी तव्हांजी जेका एप्लीकेशन आहे 2006 जी 24/4/2006 जी तव्हां ॾिसंदा चीफ मिनिस्टर खे ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑफ सिंध खे जेको तॾहिं 2006 में जेको चीफ मिनिस्टर हो अरबाब रहीम साहब उनखे असांखे असांजी ॾिनल आहे। उन ते उनजो नोट बि लॻल आहे सभु शइ नोट लॻाए असांजो जेको DC जामशोरे ॾांहुं थियल आहे पर उन्हनि जी बि असांखे का बि उनजी तदारक न कयूं। ऐं उनखां पोइ हीअ तव्हां EDO रेवेन्यू जो जेको आहे ऐं उनखे बि असांजो जेको ॾिनल आहे त मुख़्तियार कार पुट थियल आहे मुख़्तियार कार ॾांहुं सब्जेक्ट जेको 2006 में ॾिसो त हीअ असांजो हीअ बि रिकार्ड एप्लीकेशन ॾिनल आहिनि। इहे नंबर आहिनि उहो साॻियां 101 नंबर जेको असांजो आहे 8 एकड़ 37 गुंडा पर उनजे बि असांजे कोन हीअ अगेंस्ट असांजी हुन में एंटी करप्शन में एप्लीकेशन ॾिनल आहे एप्लीकेशन फाइल थियल आहे पर उन ते बि असांजो को बि तदारक न थियो। एंटी करप्शन में बि असांजी ॾिनल आहे अगेंस्ट इहे असांजो एंटी करप्शन जूं एप्लीकेशन्स बि आहिनि। ऐं उनखां पोइ हीअ एप्लीकेशन तव्हां ॾिसंदव त DO रेवेन्यू मिनिस्टर ऑफ रेवेन्यू महताब ॾैर साहब आयो खुली कचहरी कई उनखे असां एप्लीकेशन ॾिनी उनजो फोती खाते चेंज करण लाइ। हीअ तव्हां तारीख़ ॾिसो त उन में पर उन सां बि असांजो कुझु बि कोन थियो। ऐं उनखां पोइ हीअ सॼो तव्हांखे डिपार्टमेंट हीअ असां उन्हनि खे हेयरिंगशिप लाइ जेका एप्लीकेशन ॾिनी त हीअ असांजी जेकी ज़मीन आहे जंहिंजा असांजा खातेदार आहिनि असांजे मुख़्तलिफ़ जेका 7 जेके खातेदार आहियूं उनजे खातेदारनि जा जेके वार्ड्स आहिनि उहे हे वार्ड्सनि जा नाला असां सभु शइ उन्हनि खे लिखी ॾिना त हीअ शइ असांजे नाले ट्रांसफ़र कई वई उन सभु हर हिक जो जेको खातेदार जो नालो उनजे वार्ड्स जो नालो हीअ 2009 में कोर्ट ऐं अख़बार में जेको इश्तिहार छपियो उहा इश्तिहार बि तव्हांजे साम्हूं आहे। उन इश्तिहार में बि ॾिसो त हिन में सभु शयूं ॾिनल आहिनि। हीअ असांजा नंबर ॾिनल आहिनि ऐं उन में नाला बि ॾिनल आहिनि सभु शइ पर उनजी बि असांखे का बि पोइवारी न थी। हीअ असांजे EDO जेको रेवेन्यू आहे जामशोरो उनखे असां एप्लीकेशन ॾिनी हुअसीं डिस्पैच रिसीविंग तव्हांजो ॾिसंदा 6/1/2009 ते असांजे डिस्पैच रिसीविंग बि वरितल
उन खां पोइ ही तव्हां उन जा असांजे जेके वॾरा जेके डेथ थी विया उन्हनि जा डेथ सर्टिफिकेट आहिनि। हर कंहिंजे असां हेयरशिप लाइ जेको अप्लाई कयोसीं उन्हनि जा डेथ सर्टिफिकेट असां अप्लाई कयासीं। ही हेयरशिप लाइ असां उन टाइम ते जेको डिस्ट्रिक्ट ज़िले जा नाज़िम हुआ ऐं यूनियन काउंसिल जा नाज़िम हुआ, नाज़िम खां असां हेयरशिप वरिती। असांजी जेको यूनियन काउंसिल जो नाज़िम हुयो उन खां हेयरशिप वठी ऐं ही बे फार्म जी जेकी कापी आहे ऐं डेथ सर्टिफिकेट जी कापियूं उहे बि असां उन्हनि सां गॾु मुंसलिक कयोसीं। सभु शइ असां ईच एंड एवरीथिंग जेका उहा कंप्लीट कईसीं। ही डेथ सर्टिफिकेट असां हर जेके बि असांजा खातेदार आहिनि उन्हनि जा जेके असांजा असीं वार्ड्स आहियूं उन्हनि सभिनी जा जेके खातेदारनि जा नाला आहिनि उन्हनि जा असां डेथ सर्टिफिकेट ही डेथ सर्टिफिकेट तव्हांजे मीडिया जे साम्हूं असां पेश पिया करियूं त उन डेथ सर्टिफिकेट जा नाला ॾिसो सभु शइ आहे 2006 जो ई असांजो जेको ऐं उन खां पोइ ही डेथ सर्टिफिकेट ॾिसो सभिनी जा डेथ सर्टिफिकेट असांखे निकितल आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे हीअ शयूं जेकी आहे जालसाज़ी करे ही 2025/4 ही जेको खातो चेंज थी वियो आहे उहो 2019 में थी वियो आहे। उन खां 2 महीना अॻु में असां हिकिड़ी दरख़्वास्त ॾिनीसीं जामशोरे मुख़्तियार का जामशोरे खे थाणे मुख़्तियार का जामशोरो ऐं AC जेको 25/4/2019 ते उन में असां ही सभु शयूं उनखे लिखाए ॾिनियूं त अब्दुल्ला खालकनो मुस्मान छुट्टी गुल मोहम्मद ओस्मान धणियानो ऐं मुस्मान शेरबानो उन्हनि जा असीं वारस आहियूं। उन्हनि जा असांजा जेके आहिनि इहे शयूं ऐं त असांखे वारसी सर्टिफिकेट ॾिना वञनि। असांजी हेयरशिप जेका आहे उहा चेंज कई वञे। एतिरनि कागज़नि जे बावजूदि एतिरनि सबूतनि जे बावजूदि एतिरी लिख पढ़ जे बावजूदि बि असां 2000 खां वठी 2021 ताईं 21 साल असां रेवेन्यू ऑफिस जा मुख़्तियार कार जा जामशोरे जा चकर काटियान असां पंहिंजी ज़मीन ते विया आहियूं पर असांखे कुझु बि असांजो तदारक नाहे थियो। विदिन हिकु महीने में 15 ॾींहंनि में असांजो जेको खातो आहे उहो जालसाज़ी ज़रिए जेको चेंज कयो वियो आहे। अल्लाह बचाए नाले अल्लाह बचाए ख़ासकेली जे नाले ऐं उहो जालसाज़ी कंदड़ उहे विदिन 15 ॾींहंनि में असांजा खाता जेके आहिनि उहे चेंज कराए था वञनि। पर असां 21 साल उनजे पोयां दौड़िया आहियूं। उनजे पोयां असां लिख पढ़ कई आहे। हिकु हिकु शइ तव्हांखे सबूत तौरु तव्हांखे पेश कयोसीं। एप्लीकेशनूं असां ॾिनियूं आहिनि मुख़्तलिफ़ रेवेन्यू डिपार्टमेंट खां चीफ मिनिस्टर ताईं मिनिस्टर रेवेन्यू ताईं DC ताईं SP ताईं पर उनजी तदारक नाहे। उन ही जेका आहे मुख़्तलिफ़ बिल्डर माफ़िया जेका आहे उहो कब्ज़ा खोल माफ़िया उहो विदिन 15 ॾींहंनि में जेका जालसाज़ी करे असांजा खाता जेके आहिनि फेराए पंहिंजे नाले करे अल्लाह बचाए ख़ासकेली नाले ऐं उन अल्लाह बचाए ख़ासकेली जो बि मौक़िफ़ मीडिया ते अची वियो आहे त उन चयो त बाबा इन जालसाज़ी में मुंहिंजो हथु न आहे। मूंखां जेको ग़लती सां जेको मूंखां लोन जे नाले इमदाद जे नाले सनाटी कार्ड जी कापियूं वरितऊं ऐं उन में जेको जालसाज़ी कयूं ऐं इहे जालसाज़ी कंदड़ जेके आहिनि उहो गुलाम नबी पालारी वलद जेको गुलाब खान पालारी ऐं उन्हनि जो फिराडी टोलो आहे जेको जंहिं असां सां इहो नाजाइज़ी कई आहे फिराडी टोले ऐं उहा फिराडी टोले जी नाजाइज़ी बंदि कई वञे। उन्हनि जा जेका इन्हनि जा जेका खाता आहिनि उहे कैंसिल कया वञनि ऐं कैंसिल करे असांजो खातो जेको उहो 101 नंबर उबाल कयो वञे ऐं असांजे जेका असां वार्ड्स आहियूं हक़ीक़ी वार्ड्स आहियूं उन्हनि जे असांजे नाले ट्रांसफ़र कयो वञे त महिरबानी थी। असां चीफ मिनिस्टर ऑफ सिंध असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मिस्टर गुलज़ार अहमद खां इहा अपील था कयूं त जिन सो मोटो वरितो आहे कब्ज़ा खोर इंक्रोचमेंट खां असां उन्हनि खे अॼु इहो अपील था कयूं त उन्हनि जीअं सो मोटो वरितो आहे कारे खीरथर जबल ते सो मोटो वरितो आहे उन ॿियनि ते जेके कराची में जेके बिल्डर माफ़िया आहिनि उन्हनि ते सो मोटो वरितो आहे त हीअ असांजी देह बिबिड़बनि ते सो मोटो वठे ऐं देह बिबिड़बनि जा जेके नाजाइज़ूं थियूं असां जोखिया कबीले जूं जेके तक़रीबन ही जेका देह बिबिड़बंद आहे उहा देह बिबिड़बंद असां जोखियनि जी पुराणी हींअर जी न आहे 300 साल जी असांजी तारीख़ आहे। जेका असांजो जेके 300 साल जी तारीख़ जेकॾहिं तव्हां ॾिसंदा त उहा असां जोखियनि कबीले जी आहे ऐं उन 300 साल अॼु जो कोन्हे न 10 सालनि जो न को 2 सालनि जो 15 साल जो 300 सालनि जो असां वटि रिकॉर्ड मौजूदु आहे। 300 सालनि जा असीं वारस आहियूं। असां जोखिया कबीलो जोखिया क़ौम जेके जोखिया ट्राइब जेको जोखिया कबीलो उहो कराची खां वठी तव्हांजो बदीन ताईं असांजा रोड परमिट हूंदा हुआ सभु शयूं असांजियूं हूंदियूं हुयूं। ही रोड रस्ता हे जेके आहिनि ज़मीनूं इन्हनि जा मालिक असीं आहियूं
आहियूं असां ई आहियूं ऐं असीं हक़ीक़ी मालिक जेके उहे उन्हनि खे असांखे नज़रअंदाज़ करे हिकु बिल्डर माफ़िया हिकु जेके वॾेराशाही जेके जिन जे घर में जेको अटो कोन हो जिन जे जेके पहिरें पंधु हलंदा हुआ उहे अॼु लैंड क्रूज़रनि में ऐं गाॾियुनि में घुमनि था उहे छाजे लाइ था घुमनि इहे बिल्डर माफ़िया इहे लैंड ग्रैबिंग करे जेके अॻियां वधिया आहिनि असां आवाम खां असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां असां DG नेब खां असां नेब जे चेयरमैन खां असां जेको चीफ मिनिस्टर ऑफ सिंध खां ख़ासि करे असां चीफ मिनिस्टर ऑफ सिंध सैयद मुराद अली शाह खां इहा अपील था करियूं त असां सिंधी आहियूं असां सिंध जा वारस आहियूं असीं जोखिया आहियूं असां हिन धरतीअ जा जेका ॼावा आहियूं असांजे मथां जेका बि मीडिया ट्रायल हले थी उहा मीडिया ट्रायल असांजे मथां बंदि कई वञे छो जो असां हिन जा हक़ीक़ी वारस आहियूं हिन कराची खां वठी तव्हांजो बदीन खां वठी असां जूनागढ़ रियासत ताईं असां हुन जा मालिक आहियूं असां वटि सबूत आहे त जूनागढ़ जी रियासत जेका उन जा असीं वाली वारस असां आहियूं उन्हनि जा असांजा जेकॾहिं केर बि असांखे चैलेंज करे असां उनखे प्रूफ कंदासीं त जूनागढ़ में बि रियासत में असांजो जोखियनि जो रियासतूं आहिनि त इन लाइ असां को हिते अफ़गानी बर्मी या बंगाली न आहियूं असां इन जा धरती ॼावा आहियूं धरती जा धणी आहियूं ऐं कराची खां वठी असां जेको खेटी बंदर ताईं जूनागढ़ ताईं असांजी रियासत जो मालिक आहियूं ऐं इहे असांजा कूड़ा खाता जेके ठाहिया विया आहिनि उहे बंदि कया वञनि ऐं असांखे हिकु आज़ादु रियासत में आज़ादु तरीक़े सां असांखे रहणु ॾियणो आहे असां साईं मुराद अली शाह खे इहा पुरज़ोर अपील था कयूं त हुन लैंड ग्रैबिंग खे हटायो वञे लैंड ग्रैबर जेको DC हींअर जामशोर आहे उनखे फ़ौरन हटायो वञे फिलफूल हटायो वञे हीअ जेको DC आहे इन जो कमु ई इहो आहे गुज़िरियल 8-10 साल 4 साल 5 सालनि खां वठी 6 सालनि खां वठी DC हिते रहियो पियो आहे इहो कैप्टन नाले ते जेको असां पाक आर्मी खां इहा मदद था घुरणु चाहियूं त असांखे महिरबानी करे असांजी मदद कई वञे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मदद कई वञे चेयरमैन नेब असांजी मदद करे कूड़ा खाता बंदि करे महिरबानी